अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छाला तव्हां सभिनी जो ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो। मां उमेद थी कयां तव्हां सभई ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं ख़ैरियत हूंदा। मां आहियां अस्मा भुट्टो, तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम कैफ़े सिंध में, ऐं मूंसां गॾु आहे शेफ़ बासमा ख़ान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदो। ऐं अस्सलाम वालेकुम अस्मा, कीअं आहियो तव्हां? वालेकुम अस्सलाम, थैंक यू सो मच। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? मां अल्हम्दुलिल्लाह हमेशह वांगुरु सुठा ऐं ख़ुशबाश। ख़ुशि जो ईअं ई खिलंदा रहो, तव्हां खिलंदे ॾाढा सुठा लॻंदा आहियो। थैंक यू। ऐं नाज़रीन, अॼु आचर जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो प्रोग्राम हर आचर ते ऑन एयर थींदो आहे। हमेशह कुझु न कुझु डिफरेंट, कुझु यूनिक असांजे हिन प्रोग्राम में ठहंदो आहे। त अॼु बि कुझु हिकिड़ी अलॻि रेसिपी आहे जेका हिन प्रोग्राम में तयारु थी रही आहे। ॾाढी ज़बरदस्त रेसिपी आहे। मां उमेद थी कयां जीअं हर रेसिपी खे तव्हां लाइक कंदा आहियो, फीडबैक ॾींदा आहियो, त अॼु जे प्रोग्राम खे बि तव्हां दिलि सां पसंदि कंदव। त हिन प्रोग्राम में जेको असां सां ताउन कयो आहे उहो कयो आहे नसीम मसाला। बहितरीनु मसाला आहिनि, ॾाढी सुठी नंढी क्वालिटी आहे, ख़ुशबूदार आहिनि, ज़ाइक़ेदार आहिनि। तव्हां मसाला ई इस्तेमालु कंदव त तव्हांजी हर रेसिपी अञा वधीक टेस्टी थी वेंदी। सो बासमा ॾे हलंदासीं, बासमा सां कचहरी कंदासीं ऐं बासमा खां पुछंदासीं त अॼु बासमा हिन प्रोग्राम कैफ़े सिंध में छा पई ठाहे। बासमा अॼु छा पिया ठाहियो? अॼु जेका आहे मां वफ़ल्स थी ठाहियां ऐं हे ॾाढो सुठो हिकिड़ो मीठो आहे, इटालियन डिज़र्ट खे कहलाईंदो आहे ऐं अॼुकल्ह घणो मशहूरु थी रहियो आहियो। मतिलबु हूंदो आहे न, जीअं पहिरें आई हुई नली बिरयानी आई हुई त नली बिरयानी, पोइ हाणे स्टेक्स जो बि हिकिड़ो हूंदो आहे त स्टेक अहिड़ो स्टेक त अहिड़ो स्टेक। हाणे हे मिठे में वॉफल्स खाइणा आहिनि त माण्हू जेका वॉफल्स जे लाइ कॾहिं कराची जा जेका मां माण्हुनि जी ॻाल्हायां, डिफेंस था वञनि, ज़मज़मा था वञनि, नाज़माबाद था वञनि, त पोइ इहो मूंखे रिक्वेस्ट हुयूं घणनि माण्हुनि जी त तव्हां असांखे जेका आहे हे घरां सेखारियो त घर में ई कीअं ठाहींदा आहियूं। त मां चयो ठीकु आहे, तव्हां सभिनी खे पहिरें त हिन जे लाइ मशीन खपे जेका असां वटि एनेक्स जी मशीन आहे। एनेक्स जी असां मशीन यूज़ था कयूं। इहा वॉफल्स जी जेका आहे मशीन आहे, इहा कैमरामैन अगरि ॾेखारे सघे त इहा मशीन ही हूंदी आहे। ॾाढा सुठा प्रोडक्ट आहिनि। बिल्कुलु। ऐं हुन सां गॾोगॾु मूं वटि एनेक्स जो ही बीटर मशीन बि आहे, ॾाढा सुठा ऐं लॉन्ग लाइफ हूंदी आहे हिन में। त मां हिन में हिनखे ठाहींदसि। त मां तव्हांखे जेका इंग्रेडिएंट्स आहिनि उहा ॿुधाईंदी हलां। हिन में जेका आहे ॿ प्याली 250 ग्राम जेका आहे मैदो वेंदो। 250 ग्राम मतिलबु 2 प्यालियूं। तव्हां वटि इहा प्यालियूं हुजनि 2 प्यालियूं। 2 बेदा वेंदा हिन में, ठीकु आहे। 2 चम्मच शुगर, ग्रेनुलेटेड शुगर जेका हूंदी आहे दाणनि वारी जेका शुगर हूंदी आहे, ठीकु आहे, जीअं आम खंडु हूंदी आहे। हा, ठीकु आहे। ऐं हुन सां गॾु 1.5 कप मतिलबु 1 प्याली ऐं हुन खां थोरो घटि खीरु वेंदो हिन में, ठीकु आहे। मूं वटि हे लूणु आहे चुटकी, बेकिंग पाउडर 2 टेबल स्पून, वनीला एसेंस। ऐं पोइ हिन सां गॾु जेका आहे हिन मां इहे जेका रखियल आहिनि वेफर्स आहिनि ऐं इहा जेका चॉकलेट्स आहिनि इहा मां पाण ठाहियूं आहिनि घरां। चॉकलेट चिप्स आहिनि, चेरीज़ आहिनि। त पोइ हाणे असां स्टार्ट कयूं था। अच्छा, तव्हां हिकिड़ी रेसिपी था ठाहियो अॼु प्रोग्राम में? हा, इहा हिकिड़ी रेसिपी आहे। हिन सां गॾु हिकिड़ी ॿी बि शइ ठहंदी। अच्छा, छो त हीअ रेसिपी थोरी प्रोलॉन्ग आहे। ओके, त उन खां पोइ असां ब्रेक खां पोइ नेक्स्ट रेसिपी जे बारे में ॿुधाईंदासीं। जी, स्टार्ट कयो। सभिनी खां पहिरें जेका आहे असां, अच्छा, इहा रेसिपी थोरी डिफरेंट आहे त नाज़रीन खे थोरो तरतीब सां ॿुधाइजो जीअं हुन जे लाइ ईज़ी थी वञे ठाहिणु। बेदा जेका आहिनि उहा मां तोड़े रखिया आहिनि, ठीकु आहे। 2 बेदा। हाणे जेका खंडु हुई, खंडु हिन में मिक्स कई आहे, ठीकु आहे। हाणे खंडु ऐं बेदनि खे मां सुठे नमूने खां बीट कंदमि। हेतिरो बीट करिणो आहे त हे फ्लफ़ी थी रहे। फ्लफ़ी माने जेका हिन जो सुठे तरीक़े सां मिक्स थी वञे, हिन जो जेको वॉल्यूम आहे उहो वधी वेंदो, ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसो हे वॉल्यूम में वधीक थी वेंदा ऐं जेका खंडु आहे उहा डिज़ोल्व थी रहे। हिन जे लाइ तव्हांखे वॉफल्स जे लाइ तव्हां वटि इहा मशीन हुजणु घुरिजे। हुन खां अलावा हे न आहे ठहंदा। तो ॾिसो नाज़रीन,
वॉल्यूम हिन जो वधे थो। वॉल्यूम जेका आहे वधे थो हाणे। वधे थो, सही। इहो हिनखे असां वॉल्यूम था चऊं। अच्छा। बेकिंग में केक बि हीअं ठहंदा आहिनि। अच्छा। जी हा। मतिलबु ॾाढा टफ हूंदा आहिनि। हा। इहो स्पैचुला आहे। मां फुल स्पीड ते हिनखे ग्राइंड थी कयां। हिन में जेका ट्रे आहिनि, हिकिड़ो, हिकु, ॿ, टे। मतिलबु जेका हाई स्पीड हा, हाई स्पीड आहे। उन ते। हा, मां हाई स्पीड ते हिनखे बीट थी कयां। सही। हाणे नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था हिन जो जेको वॉल्यूम आहे। हाणे हिन टाइम ते मां जेका आहे वॉफल्स जी जेका मशीन आहे हुनखे स्टार्ट थी कयां। ठीकु आहे, ये गरम थी रहे। अच्छा, हिनखे गरम करणो आहे। हाँ, गरम करणो आहे। हाणे हिन में मां जेको ऑयल आहे उहा थी मिक्स कयां। अच्छा, हर शइ उन ई मिक़दार, उन ई ग्राम जे हिसाब सां तव्हांखे रखणी आहे इन रेसिपी में, जेतिरी बासमा ख़ान तव्हांखे ॿुधाए चुकी आहे। सो इन जी थोड़ी बि हेॾे होॾे नाहे करणी। बिल्कुलु। ऐं हाणे मां ऑयल मिक्स कयो आहे हिन में। तव्हां हिन में कैनोला ऑयल बि मिक्स करे सघो था। ठीकु आहे, इहा ऑयल मां मिक्स करे छॾियो। थोरो मां पोइ वरी हिनखे बीट कंदमि। हाणे हिन में खीर पवंदो। ठीकु आहे। बबल्स था ठहनि हिन में। बसि घटि में घटि 3 मिंट हिनखे बीट करिणो आहे। हाणे जेका मूं वटि आहिनि ड्राई इंग्रेडिएंट्स, जेका बि ख़ुश्क ड्राई इंग्रेडिएंट्स आहिनि, हिनखे मां हितां थी कयां। ठीकु आहे, ताकी मुंहिंजे नाज़रीन जेका असांजा नाज़रीन हुननि खे सही तरीक़े सां हाणे हिन में ॾिसी सघनि। लूणु। अच्छा, लूणु ॾिसो बिल्कुलु चुटकी। हा, सफ़ा थोरो विझणो आहे। लूणु हिन करे विझूं था छो त घणो मिठो न थी वञे। लूणु जेको मिठास खे वधीक इनहेंस कंदो आहे, टेस्ट खे इनहेंस कंदो आहे मिठे में। घणे जेका बि केक्स हूंदा आहिनि हुननि में बि लूणु असां मिक्स कंदा आहियूं छो त लूणु ज़ाइके खे वधाईंदो आहे बेकिंग में। ऐं बेकिंग पाउडर। बेकिंग पाउडर जी मिक़दार छा हुई? बेकिंग पाउडर जी मिक़दार जेका हुई असां उहा 2 टेबल स्पून। 2 टेबल स्पून, सही। ठीकु आहे। हाणे इहा हिन में मां मिक्स कयां थी। सही। हाणे हिनखे सुठे नमूने खां मां ड्राई इंग्रेडिएंट्स खे जेका बि आहिनि मिक्स करे छॾियो आहे। ठीकु आहे। हाणे मां हिन में मिक्स कंदमि। सही, ॾाढो सुठो। अॼु मतिलबु असांजे प्रोग्राम में कुझु ज़बरदस्त क़िस्म जो मिठो ठही रहियो आहे। मिठो त अक्सर करे तक़रीबन हर घर में ई ठहंदो आहे, रोज़ न सही, हफ़्ते में हिकु दफ़ो त हर घर में पचंदो ई आहे। ऐं ज़रूरी बि आहे छो त हमेशह माण्हू हिकिड़ो स्पाइसी या थोरो फिको सिको खाधो खाए थो, त इन जे लाइ मिठो ज़रूरी आहे, खाइणु खपे। रोज़ बि माण्हू न खाए, रोज़ त न, बट कॾहिं कॾहिं दिलि चवे थी हफ़्ते में। हा, हफ़्ते में खाइणु खपे। हाणे ॾिसो मुंहिंजी पोज़ीशन हथनि जी, पहिरें मां मथे खां हेठियां थी वञा। मथे पहिरें मिक्स करे पोइ हेठियां मिक्स करिणो आहे। अच्छा, ये रेसिपी तव्हां किथां सिखी? असांजा जेका शेफ्स आहिनि उहा असांखे सेखारी। अच्छा, जॾहिं असां करूं पिया कोर्स। सही।
जी नाज़रीन, असांजो ही प्रोग्राम कंटिन्यू आहे। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, हलूं था ब्रेक जी तरफ़, अचूं था जल्दी ब्रेक खां वापसि। वेलकम बैक नाज़रीन, भलीकार चऊं था तव्हांखे तव्हांजी प्रोग्राम कैफ़े सिंध में, छो त ही इन जे लाइ मां चवंदी आहियां तव्हांजो प्रोग्राम त ही आहे ई तव्हांजो, छो त तव्हांजी हर फरमाइश हिन प्रोग्राम में पूरी थींदी आहे। ही आहे सिर्फ़ु तव्हांजी फरमाइश मुताबिक़ प्रोग्राम। जेके बि शयूं ठहंदियूं आहिनि नाज़रीन जी फरमाइश मुताबिक़ ठहंदियूं आहिनि, त तव्हां असांखे फरमाइश करे सघो था। उहो फरमाइश जो तरीक़ो आहे, यूट्यूब ते असांजो हिकिड़ो चैनल आहे KTN एंटरटेनमेंट, ऐं फेसबुक ते बि पेज आहे KTN एंटरटेनमेंट नाले सां। त तव्हां उन पेज खे लाइक कयो, फॉलो कयो, ऐं उते तव्हां असांखे कमेंट्स ॾेई सघो था असांजी प्रोग्राम जी लिंक में, त ही शइ ही खाधो असांखे सिखणो आहे त ही असांखे सेखारियो, त असां तव्हांजी फरमाइश ज़रूरु पूरी कंदासीं। बिल्कुलु। हाणे जेका हिन स्टेज ते मां हिन में वनीला एसेंस जेका आहे उहा थी मिक्स कयां। वनीला एसेंस हिन केतिरो वनीला तव्हां इहो विधो? कुझु ड्रॉप्स हुजनि बसि। अच्छा, हुन सां छा थींदो त हिन में ख़ुशबू अची वेंदी। सही, ठीकु आहे, ज़बरदस्त। हाणे जेका ऑयल आहे मूं वटि हू पियो आहे हिते। मां हिते अच्छा, हल्को ऑयल था लॻायो? हा, हल्को ऑयल थी लॻायां। कुझु खपे तव्हांखे? टिशू आहे? जी, तव्हां ही वठो। हा, थैंक यू। अच्छा बासमा, ॿियो छा पियो थिए अॼुकल्ह? कहिड़ी तव्हांजी उन ते रेसिपी ते कमु थो हले? छा था सिखो अॼुकल्ह कॉन्टिनेंटल अच्छा हा ते ऐं थोरो अरेबिक कुज़ीन ते मां कमु थी कयां। हा, अरेबिक रेसिपी इलाही ॾुखियूं न आहिनि? न, सिंपल आहिनि, पर थोरो थींदो आहे हुननि खे, मतिलबु इहो पियो आहे त हाणे हे ॾिसो। अच्छा, बिल्कुलु ही मिक्स थी वियो आहे? हा, मिक्स थी रहियो आहियो। लम्स वग़ैरह बि न आहिनि, ॾाढो सुठे तरीक़े सां मिक्स थी वियो आहे। ओके, हाणे जी नाज़रीन, ही जेको मेन स्टेप आहे इहो तव्हां थोरो ॾिसिजो। हिन खे हिन में तव्हां हेतिरो फिल न आहे करिणो, भरणो न आहे। अच्छा, हा, सिंपल लेयर ॾियणी आहे। हा, हल्की सी। हा, सही। जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही जेको बासमा खान NX वारनि जो ही आहे प्रोडक्ट, जंहिंमें ही बासमा खान मिठो ठाहे रही आहे। छा तव्हां हिन डिश जो नालो ॿुधायो? वॉफल्स। सही, ठीकु आहे। ज़बरदस्त। हाणे जेका आहे नाज़रीन, मां हिन खे बंदि थी कयां। अच्छा, हिन टाइम वग़ैरह लॻाइणो आहे या न, बसि 5 खां 5 मिंट। 5 मिंट। ओके, मां हिन खे बंदि करे छॾियो आहे। जी, त हाणे नेक्स्ट जेका आहे स्टेप या रेसिपी? हा, हाणे हिनी रेसिपी खे मां हिते मिक्स कंदमि। इहो ॾिसो। अच्छा, हिनखे मिक्स कीअं कंदो? हा, मां ॿुधायां थी। हे तव्हां बैटर ठाहे छॾियो। हाणे हिनी बैटर में मूं वटि चॉकलेट चिप्स पिया हुआ। अच्छा, हा, हाणे इहा चॉकलेट चिप्स वारा थी वेंदा। अच्छा, मतलब ही चॉकलेट वारा, हू प्लेन? हा, उहा प्लेन आहे। ठीकु आहे। सही। चॉकलेट तकरीबन सभिनी जो फेवरेट हूंदो आहे। चॉकलेट सभिनी खे वणंदो आहे। जंहिंखे प्लेन वणे थो त उहो प्लेन ठाहे सघे थो, ऐं जेके चॉकलेट सां खपे त हू चॉकलेट मिक्स करे सघे थो। हाणे मूं वटि जेका आहे कुकिंग चॉकलेट आहे, हिन खे मां हितां थी रखां। काउंटर हमेशह जे वांगुरु, हा, काउंटर साफ़ रखो, साफ़। न त शेफ नाराज़ थी वेंदी आहे। शेफ नाराज़ थी वेंदी त असां छा खाईंदासीं? बिल्कुलु। ॿियो बासमा जे कारा कारा जोड़ा पाता अथव? अच्छा, मूं वटि हाणे हे कुकिंग चॉकलेट मां वरिती आहे। ठीकु आहे, इहा कुकिंग चॉकलेट आहे।
मां हिन खे कट थी ये कयां। कच्ची कच्ची भी खाई सके थी? हा, ये कच्ची कच्ची भी खाई सघूं था, पर इहा जेका हूंदी आहे कुकिंग चॉकलेट हूंदी आहे। अच्छा, कुकिंग बी हूंदी आहे चॉकलेट ऐं जेका हाँ। असां खाईंदा आहियूं उहा बी हूंदी आहे? उहा बि हूंदी मां आहे। हेल्प कयां तव्हांखे? हा, इहा बसि मूंखे हिन खे थोरो थो खपे। हा, रुगो मूंखे हिकिड़ी सॉस ठाहिणी आहे। अच्छा, चॉकलेट जी? हा ही तव्हां केक वग़ैरह में बि त ही शयूं हा इस्तेमालु कंदा आहियो न? हा हा सही आहे जी नाज़रीन, ही जेको बासमा कुकिंग चॉकलेट आहे उहो कटे रही आहे ऐं ही थोरो शायदि सख़्तु आहे। हे ब्लॉक्स ईंदा आहिनि हिन जा। हम्म, ठीकु आहे, हिन जे लाइ असांखे थोरो स्टार्ट करणु चूल्हो हल्की बाहि ते हिन खे पचाइणो आहे, पर बाहि ॾिसो बिल्कुलु हल्की बस। अच्छा, इहा घटि हुजे, सफ़ा बिल्कुलु घटि हुजे। रुगो मूंखे हिन खे अच्छा, मेल्ट हू करणो पची आहे। विया आहिनि? मां हाणे हिन खे ॾिसां थी, थोरो हिन खे पचण ॾींदासीं। अच्छा, हा, कीअं ख़बर पवे त ये पची विया आहिनि या न? बसि थोरे 5 मिंट जा मां तव्हांखे ॿुधायो। अच्छा, 4 या टाइम 5 ॾिसी मिंट। हा, छॾिणो आहे त 5 मिंट बसि, हुननि खां वधीक न रखिणो, मतां सड़ी हा, वञनि या हा। ख़राब थी वञनि। त टाइमिंग जो ख़ासि तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे। हिन सां गॾु हिन में मां जेका आहे क्रीम। हा, क्रीम थी मिक्स कयां। बिल्कुलु हल्की बाहि ते, बिल्कुलु हल्की। मां मिक्स कयां? हा, ओके। ही चॉकलेट ऐं क्रीम, अॻे चॉकलेट ऐं क्रीम वारा हिकिड़ा बिस्किट बि ईंदा हुया बासमा। ख़ुशबू ई चेंज थी वई। वाओ, हाणे हिन में थोरो खीर पवंदो। अच्छा जी नाज़रीन, थोरो हिन में खीर मिक्स कयो आहे असां। ऐं ॿारनि वांगुरु बसि ईअं ई खाइण में शुरू थी वञूं। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो ईअं ई अधु अधु पकला हूंदियूं आहिनि, असांखे वणंदियूं आहिनि। बिल्कुलु। असांजे प्रोग्राम में हमेशह नाज़रीन कुझु डिफरेंट ठहंदो आहे, कुझु यूनिक ठहंदो आहे। अॼु बि असांजे प्रोग्राम में कुझु स्पेशल ऐं कुझु असांजी मुख़्तलिफ़ ठही जेका रहियो आहे। चॉकलेट सॉस आहे उहा रेडी आहे। अच्छा, रेडी आहे? इहा रेडी आहे। इहा ॾिसो कंसिस्टेंसी हिन जी, चॉकलेट सॉस थिक थी आहे। हा, हाणे हे ॾाढी थधी थींदी ज़बरदस्त। त हे थिक थी वेंदी। अच्छा, हा, ऐं मतिलबु इहा ई थधी थियण खां पोइ चेंज थी वेंदी? ऐं इहा ई रेसिपी जेका हूंदी आहे, इहा चॉकलेट केक जेका असां ठाहींदा आहियूं, चॉकलेट फज केक, उहा बि हीअं ठहंदो आहे। ऐं हिन खे तव्हां राति में ठाहे सघो था ऐं छॾे ॾियो त राति खां पोइ जॾहिं तव्हां सुबुह में ॾिसंदो त इहो हिन जो टेक्सचर ई बिल्कुलु क्रीमी थी वेंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में त सिंधी चैनल्स में मुंहिंजे ख़्याल में हे फर्स्ट रेसिपी हूंदी जेको मां ॿुधाई आहे। हिन खां पहिरें अलाए ठाहियो हूंदो असांजो शेफ्स, पर मुंहिंजे ख़्याल में मां तॾहिं त चवां थी त शेफ जेका असांजी बासमा खान आहे हमेशह कुझु मुख़्तलिफ़ ठाहींदी आहे, कुझु डिफरेंट ठाहींदी आहे ऐं उहे शयूं ठाहींदी आहे जेके शायदि सिंधी चैनल्स ते आई थिंक में बि न ठहियूं हुजनि या कंहिं ठाहियूं बि हुजनि। सो असां कोशिशि कंदा आहियूं त ॿियनि शेफ खां, ॿियनि चैनल्स खां थोरो कुझु मुख़्तलिफ़ पचाइजे, डिफरेंट शयूं तव्हांखे सेखारजनि त जीअं सेम सेम हर शइ न थी वञे। बिल्कुलु। बनाना जी, बनानास थी कट कयां, छो त हिन में जेका आहे घणी सारी शयूं जेका आहिनि मिक्स कंदासीं असां जॾहिं हिन जी असां प्लेटिंग कंदासीं। अॼु त मतिलबु जीअं मां कमु कंदी आहियां बासमती कमु करे कटण दौरान खाइण। बिल्कुलु। अच्छा, ईअं थींदो आहे बासमा जेको माण्हू पचाईंदो आहे, हाणे जीअं तव्हां पचाईंदा आहियो, जॾहिं इंसान खे बुख बि तमामु घणी लॻे, जेको माण्हू पचाए थो या सभिनी खे ॾिए थो, सर्व थो करे, त पंहिंजी बुख ख़तमु थी वेंदी आहे। ईअं थियो आहे तव्हां सां? न, इहो त न ई थियो आहे। मतिलबु तव्हां चवंदा भले सभु खाइनि, पोइ बि मां खाईंदसि ज़रूरु। हिन में थोरो सो टाइम लॻंदो हिन खे। अच्छा, चेक कयो था? हा, थोरो टाइम आहे। जी बासमा, डिश आउट जो टाइम मुंहिंजे ख़्याल में थी वियो आहे। बिल्कुलु। हाणे मां हिन जे मथां जेका आहे चॉकलेट सॉस जेका ठाही हुई, ओके, ठीकु आहे, इहा वनीलो जेका असां ठाहियो आहे, हा हा, उहा आहिनि।
जी नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु ईअं ख़तमु थी वेंदो आहे, का ख़बर नाहे पवंदी त अॼु जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो। पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾींदा ऐं असांखे ज़रूरु ॿुधाईंदा त हमेशह जेको प्रोग्राम असां कंदा आहियूं तव्हां हुनखे लाइक कंदा आहियो, त हिन प्रोग्राम जे बाबति बि ज़रूरु ॿुधाइजो असांखे। बिल्कुलु। हीअ आहे वनीला आइसक्रीम। वनीला आइसक्रीम जेका आहे ओके, हिकिड़ी जेका हुई असांजी डिश बिल्कुलु रेडी आहे ऐं कंप्लीट थी चुकी आहे ऐं असांजी जेका सेकेंड डिश हुई उहा बि हाणे असीं डिश आउट कंदासीं। हा बसि। ओके, डिश आउट कयूं बासमा? बिल्कुलु। बासमा, तव्हां इहो ठाहियो बि गॾो गॾु नाज़रीन खे ॿुधाए छॾियो। हाणे हीअ जेको चॉकलेट वारो आहे उहा बि असांजो रेडी आहे। तव्हां ॾिसी सघो था नाज़रीन, इहा चॉकलेट चंक्स हिन में अचनि था। ही चॉकलेट एंड ही प्लेन जेको है, बिल्कुलु चॉकलेट चंक्स एंड प्लेन। इहो ॾिसो ज़बरदस्त। छो त आइसक्रीम आहे, पिघले थी। ओके, तव्हां रिपीट कंदा हलो, मां तव्हांखे चवां थी त अगरि तव्हां रिपीट कंदव त असांजे नाज़रीन जे लाइ ईज़ी थी वेंदो। पहिरें असां मैदो वरितो 250 ग्राम, खंडु 2 टेबल स्पून, 2 बेदा ऐं हुन सां गॾु मिल्क 1.5 कप, ठीकु आहे, ऐं सॉल्ट हुयो 1/2 चमच, ठीकु आहे। पोइ हिननि सभु पहिरें बेदनि खे ऐं खंडुनि खे जेका आहे मां मिक्स कयो आहे सुठे नमूने खां। हुन खां पोइ जेका आहे मिक्स करण खां पोइ वॉल्यूम घणो थी वञे पोइ हुनमें ऑयल विझो आहे। ऑयल 1/2 प्याली ऑयल ऐं खीर मिक्स करे हुनखे वॉल्यूम घणो थी वञे पोइ ड्राई इंग्रीडियंट्स खे मैदो, बेकिंग पाउडर ऐं लूणु खे मिक्स कयो आहे ऐं हुननि खां पोइ हिन में मिक्स करे हुनखे हिकिड़ो बैटर ठाहिणो आहे। बैटर ठाहिण खां पोइ हिन में वॉफल्स मशीन में जेका आहे मां हिन में विधो आहे। विधण खां पोइ जॾहिं बेक थी विया, पची विया, पोइ हाणे मां तव्हांजे साम्हूं हिननि खे सर्व आउट कयो आहे। ऐं जेका चॉकलेट सॉस ठाही हुई, इहो चॉकलेट सॉस खे जेका आहे मां थोरो पचायां थी। हिन खे चॉकलेट, कुकिंग चॉकलेट ऐं हुन सां गॾोगॾु क्रीम मिक्स कई हुई ऐं थोरो मिल्क, हीअ सॉस थी रही। हाणे हे तव्हांजे साम्हूं मां डिश आउट कयो आहे हिन खे। त उमेदु आहे नाज़रीन तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ॿई जेका वॉफल्स आहिनि सुठी लॻो हूंदो ऐं फीडबैक असांखे ज़रूरु ॾिजो। चलो बासमा, थैंक यू सो मच। अॼु जो प्रोग्राम ईअं जल्दी जल्दी सां ख़तमु थी वियो, ख़बर ई न पई। त नाज़रीन हिन असांजे प्रोग्राम खे ईअं लाइक कंदा रहो, पसंदि कंदा रहो ऐं ईअं ई असांखे फीडबैक ॾींदा रहो। इंशाल्लाह नेक्स्ट ईंदड़ संडे नई रेसिपीज़ सां गॾु मुलाक़ात थींदी तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम कैफ़े सिंध में। तेसीं ताईं पंहिंजी होस्ट अस्मा भुट्टो ऐं शेफ बासमा ख़ान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।